केड़ा नौत जेडी माल गाल्हाया पो ओडी माल बने हिन के बाहे होंदी आ वजाइण जी। हां ही घट कलाकार कोने डाडो सुठो कलाकार है फर्स्ट क्लास वजाइंदो है। अगले साल चाहिए रही 6 महीना खन अग में धमतरी में प्रोग्राम हो कांकेर हो ना हां कांकेर प्रोग्राम हो हे हमरा ढोलक छा बजाई क्या बात है सब नचन लगा। माँ बची खुश थी मुझे बहुत अच्छा बजा रहे हो बेटा बहुत अच्छा बजा रहे हो जी सारा कई मां तो चंडो अगे खां बगरो धम धमाटो उहे बजाए अरे मुझे फाड़े छॾीने ढोलक चंडा बि ढोलक ही कोन आंदी थई जी सारा कयांस थी धम धमाटो ओचितो नजर पई ढोलक ते दिसां त ढोलक जा जेके ब पुड़ा थींदा आहिनि वजाइण जा बिनी पासे माइन जा फोटू चंबड़िया पिया ये मुझे चंडाई केड़ी हीरोइन जा फोटू चंबड़ाया थई जी कोई हीरोइन कोने मुझे चेरियो न पड़ा इन पासे तो मुझे ललिता पवार पई दिसण में अचे हुन पासे केड़ी हीरोइन जो फोटू आ छियदा ये के हीरोइन जा फोटू कोन मुझे चेरियो तो बनाई चीन सच के हीरोइन जा फोटू कोन मुझे बियो के जान चीने मां एक पासे त आहे मुझे सस जो फोटो ए बे पासे वरी आहे मुझे जोए जो फोटो मुझो कंध भगा एडियूं वण नहीं दियो जो ढोलक दे चंपड़ाए उन जा फोटो वरी प्रोग्रामन में पिनाइन पियो चीन भाऊ वणन तन भागियो मुखे ब कोन दियो अरे पो फोटो जो चंपड़ाया थई ची छाहे जो अदा घर में त मां चंचन सा मां गई कोन तो पुजी सघा पो बाहर निकरी इन जे फोटुन साई ठोशे बाजी करे मिड़ई पंहिंजो हाँ ठारींदो या पो मुझो जदार को पंहिंजो नालो खणी मटाए हाँ लिखाए हाणे परमानंद प्यासी नंबर 2 हाँ माण्हू हूअं ई सम्झी ना भाई इहो जोए जो तपायल हकीकत अथव कंहिंजे घर में धीअ थी ॼमे त माण्हू उन जया नालो कोन था रखनि हाँ ख़बर अथनि जया तो नालो रखंदासीं असीं पर पिटींदो पियो परमानंद हे राधा राजपाल पुट परणाई वेडीअ ते नालो मटबो आहे न महाराज चयो भई जय ते अखर नालो मटियोसि मकर राशि हिनखे सूट कंदी सभई जन जया जी मता छो जी ख़बर कोन अथव सॼे हिंदुस्तान में भई पिट बि मुंहिंजी नुंहुं हा परमानंद घटि में घटि उहो त पिटींदो न हा जान बि रखियो हा भई हिन खां जॾी रखो उहो हलंदो पर जया न अहिड़ो माई जो नालो नथो पुॼी सघिजे तदा हे मुंहिंजी लाल साईं जो पिड़ आहे लाल साईं जो ई मेलो आहे ऐं असां सिंधियुनि जो इहो हिकिड़ो ई त भॻवानु आहे हक़ीक़त अथव ॿिया सभई 33 करोड़ देवता विराए खयूं हुननि असांखे हिकिड़ो ई खोड़ आहे लाल साईं ऐं वीचारो अहिड़ो सदोरो देवता अथव कड़े तेल जी रुगो जोत ॿारियोसि तव्हांजे घर जूं ज्योतियूं 12 महीना पयूं ॿरंदियूं